अल्लाह लिखी आला तकदीर सहाबा जी। अल्लाह लिखी आला तकदीर सहाबा जी। मोमिन भी कंदा हर दम, मोमिन भी कंदा हर दम तशहीर सहाबा जी। अल्लाह लिखी आला तकदीर सहाबा जी। इमामुल अंबिया साईं जन जी जिंदगी मुबारक, नुबुवत वारी जिंदगी 63 साल, 23 साल नुबुवत। साईं जन जी उम्र मुबारक 63 साल। 40 साल नुबुवत जे ऐलान खां अॻु, 23 साल नुबुवत जे ऐलान खां बाद। इन्हनि 23 सालनि जे मुद्दत में उन्हनि माण्हुनि जा नसीब ऐं भाग जिन मुस्तफ़ा ते कलमो पढ़ी साईं जन जी कचहरी जंहिंखे नसीब थी, जा साईं जन जो जंहिंखे दीदार नसीब थियो, इनखे चइबो आहे सहाबी। उन्हनि जो तादाद किताबनि में ईंदो आहे त 1,24,000 कमो बेश। एतिरा साहबा इन्हनि 23 सालनि में। या अल्लाह जी महिरबानी उन्हनि सां थी जो साईं जन जे वक़्त में अल्लाह ताला उन्हनि खे मोकिलियो। तव्हां ई असांजो वक़्तु न हो, 1400 साल अॻु या अल्लाह ताला उन्हनि सां फज़ल फरमायो। उन्हनि जी चूंड ई त मुस्तफ़ा जे इर्द गिर्द सहाबा इहे आहिनि। अल्लाह लिखी आला तक़दीर सहाबा जी। मोमिन भी कंदा हर दम तशहीर सहाबा जी। अल्लाह लिखी आला तक़दीर सहाबा जी। महबूब जे उम्मत जा सरदार थिया आहिनि, महबूब जे उम्मत जा सरदार थिया आहिनि। ईमान जी अख ॾिसंदी, ईमान जी अख ॾिसंदी तनवीर सहाबा जी। अल्लाह लिखी आला तक़दीर सहाबा जी। अल्लाह लिखी आला तक़दीर सहाबा जी। मोमिन भी कंदा हर दम तशहीर सहाबा जी। अल्लाह लिखी आला तक़दीर सहाबा जी। क़ुर्आन लिखो हथ सां महबूब जे यारनि आ, क़ुर्आन लिखो हथ सां महबूब जे यारनि आ। महफूज़ आ अॼु ताईं, महफूज़ आ अॼु ताईं तहरीर सहाबा जी। अल्लाह लिखी आला तक़दीर सहाबा जी। मोमिन भी कंदा हर दम तशहीर सहाबा जी। अल्लाह लिखी आला तक़दीर सहाबा जी। वही रूम फारस जी मग़रूर शहनशाही, वही रूम फारस जी मग़रूर शहनशाही। बातिल ते हली जीअं, बातिल ते हली जीअं शमशेर सहाबा जी। अल्लाह लिखी आला तक़दीर सहाबा जी। मोमिन भी कंदा हर दम तशहीर सहाबा जी। अल्लाह लिखी आला तक़दीर सहाबा जी। हिकु 4 न 5 लेकिन थिया पाक सभई सुहिणा। हिकु 4 न 5 लेकिन थिया पाक सभई सुहिणा। अल्लाह बयां कईया, अल्लाह बयां कईया ततहीर सहाबा जी। अल्लाह लिखी आला तक़दीर सहाबा जी। अल्लाह लिखी आला
तकदीर सहाबा जी रुसवाई उन्हनि खे मिली जंहिं जंहिं बि कई अहमद रुसवाई उन्हनि खे मिली जंहिं जंहिं बि कई अहमद ईमान खां अंधो थी तकफीर सहाबा जी अल्लाह लिखी आला तकदीर सहाबा जी मोमिन भी कंदा हर दम तशहीर सहाबा जी अल्लाह लिखी आला तकदीर सहाबा जी।